कराची में ख़बर आहे जिते खुराक खाते में कणक गुम कंदड़ मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वयूं आहिनि। खुराक खाते पारां डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर ऐं फूड इंस्पेक्टर खे शोकाज़ नोटिस जारी कया विया। हकीम अली महर खां कणक सां भरियल 4696 थैलियुनि जे गुम थियण जी वज़ाहत तलब कई वई। फूड इंस्पेक्टर मुमताज़ अली जतोई खां 3464 मैट्रिक टन कणक गुम थियण ते जवाब तलब कयो वियो आहे। फूड इंस्पेक्टर आरिफ अहमद अबड़ो खां कणक गायब करण ते वज़ाहत तलब कई वई आहे। टिनी ऑफिसरनि खे 14 ॾींहनि जे अंदरि जवाब ॾियण जी हिदायत भी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहजाद जलबाणी खां। जी शहजाद। खुराक खाते में कणक चोरी कंदड़ कणक गुम कंदड़ जेके खाते जा मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वई आहे। खुराक खाते पारां कणक गायब हुजण ते खुराक खाते जे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर ऐं फूड इंस्पेक्टरनि खे शोकाज़ नोटिस पिणु जारी कया विया आहिनि। एडिशनल डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर हकीम अली महर खां कणक सां भरियल 4696 प्लास्टिक जे थेला ऐं उनखां अलावा फूड इंस्पेक्टर मुमताज़ अली जतोई खां 6464 मैट्रिक टन कणक गुम थियण ऐं फूड इंस्पेक्टर आरिफ अहमद अबड़ो खां 5696 मैट्रिक टन गायब करण ते वज़ाहत तलब कई वई आहे। इन्हनि टिनी ऑफिसरनि खे शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि। शोकाज़ नोटिसनि में इहो ॼाणायो वियो आहे त टिनी मुलाज़िमनि खे 14 ॾींहं अंदरि जवाब ॾियण लाइ चयो वियो आहे। जेकॾहिं उहे कणक वापसि कंदा त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वेंदी। जेकॾहिं उहे ऑफिसर कणक वापसि न कंदा ऐं इत्मीनान बख़्श जवाब न ॾींदा त उन्हनि खे फाइनल शोकाज़ नोटिस जारी कया वेंदा ऐं उन्हनि खे नौकरियुनि मां पिणु बरतरफ़ कयो वेंदो। जी ठीक है, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।